जी असां मौजूद आहियूं लाड़काने जी रेशम गली में, जिते लॉकडाउन में नरमी बाद जेको आहे माण्हुनि पारां शॉपिंग कई पई वञे। अचो त ॻाल्हाईंदासीं उन माण्हुनि सां, उन्हनि जो महांगाई जे हवाले सां ऐं शॉपिंग जे हवाले सां त ईद कीअं गुज़ारींदा। साईं घणो फ़र्क़ु आहे, तक़रीबन 4-5 ॾींहंनि में सिंखे चवां सेल हूअं असांजी सिंखे चवां 10-20 हज़ार बीहंदी त हीअं वञी 5-6 हज़ार थी सेल बीहे, माना घणो इज़ाफ़ो आहे। असां माल में बि माना सिंखे घटिताई करे छॾी आहे, माल बि असां घटि सफ़ा घटि में था हलायूं, एतिरो मज़ो बि न आहे। त पहिरियां खां माना काफ़ी माण्हू मुश्किलात में हुया, हाणे ॼण दुकान खुलण खां पोइ हर माण्हू माना कुझु न कुझु रोज़ी करे थो, परेशानी कुझु न कुझु ख़तमु थिए थी। त जीअं माण्हू पंहिंजे बचनि जी रोज़ी करे, जीअं असां वटि हिकिड़ो मिसाल स्टाफ आहे, असां हिकिड़ो 10 रुपया कमायासीं, 5 रुपया उन्हनि खे ॾिनासीं, 5 रुपया असां खाधासीं, त जीअं माना गुज़र सफ़र सभिनी जो हले। गवर्नमेंट खे हाणे बि इहो ई आहे त माना कुझु न कुझु टाइम ॾेई माण्हुनि खे दुकान खोलाए, मुकमल माना दुकान बंदि न कराए। हिन दफ़े का बि अहिड़ी का शइ न थी आहे। अॻे दफ़े माशाल्लाह मार्केटूं खुलियल हुयूं, हे लॉकडाउन जे वजह सां माण्हू घरनि खां ॿाहिरि निकिरनि कोन था, माण्हू में को ख़ौफ़ आहे। छा आहे, ॾिसो त तव्हां पाण वांदा वेठा आहियो, असां न बल्कि तव्हां ऑल ओवर मार्केट ॾिसो, सभु वांदा वेठा आहिनि। जीअं मां ॾिठो त हिते माण्हुनि पारां महांगाई जूं दाऊं पिणु कयूं वयूं, ऐं उनखां अलावा दुकानदारनि पारां इहो ॿुधायो वियो त बनिस्बत पोयनि ॾींहंनि जे हिन दफ़े ख़रीदारी में तमामु घटि इज़ाफ़ो थियो आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।